खे छॾे ॾे। हिकिड़ो दुश्मन मां तुंहिंजे हवाले कयां। कहिड़े दुश्मन की तव्हां ॻाल्हि था कयो? कहिड़े दुश्मन जी? इहो ई सजावल ख़ान खे पंहिंजी औकात यादि ॾियाणी आहे, इन करे तोखे मारे तुंहिंजे लाश जे मथां छोकिरी खे वठी वेंदुसि। तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी बहितरीन कहाणी। छा अचण वारी एपिसोड में वाकई बावल सजावल जे घर जे मथां हमलो करे राणी खे वठी वञण में कामयाब थींदो, या नेक्स्ट एपिसोड में दरिया ख़ान खे नवाब खान जा माण्हू रतो रत करे ईंदा? छा मूसा इहो बर्दाश्त कंदो? बिल्कुलु दोस्तों, अॼु सॼी अपडेट ॾींदासीं नंढड़े वीडियो में, आख़िर ताईं ॾिसी ऐं थी सघे दोस्तों असांजी यूट्यूब चैनल दासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त दरिया ख़ान खे नवाब खान जा माण्हू विढ़ंदा नवाब खान जे चवण ते, ऐं नवाब खान इन मूसा जो फ़ाइदो वठी रहियो आहे। मूसा खे विढ़ाईंदो सिजावल खान सां, ऐं मूसा खे चई छॾियो अथईं तूं सिजावल खान सां विढ़, इन माण्हू खे मुंहिंजी जान छॾा, इहो दुश्मन तुंहिंजे हवाले। ऐं बावल जेका धमकी ॾिनी आहे सिजावल खे घर में घिरण जी, ऐं उहा कोशिशि बि कंदो बावल, लेकिन सिजावल इन खे सिधी ॻाल्हि कंदो, जे हेॾे आएं त मुंहिंजे घर में घिरें त तूं उते मोह पियो हूंदे बख़्त सां गॾु। बख़्त बि धमकी ॾींदो सिजावल खे, असां पंहिंजो प्लान कंदासीं ऐं मीर खे ऐं राणी खे ख़तमु कंदासीं, राणी खे वठी वेंदासीं, तोखे बि मारींदासीं। ऐं नवाब खान इन शइ जो भरपूर दोस्तों हाणे फ़ाइदो वरितो मूसा जो बि, ऐं सिजावल जे लाइ हाणे मुसीबतूं अचण वारियूं आहिनि अचण वारनि किस्तनि में।